बदीन शहर के लिगारी गोठ जो रहवासी 40 सालन जो माहिगीर रफ़ीक पुट रमज़ान सोलंकी गुज़रियल 5 सालन खां अफ्रीकी मुल्क तंज़ानिया के जेल में कैद हुअण जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में नौजवान रफ़ीक सोलंकी की पीठ नंबर मरियम सोलंकी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रफ़ीक सोलंकी कराची ऐं बलोचिस्तान में समुंड के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माहिगिरी की मज़दूरी कंदो हो। हुन चयो त 5 साल अॻु रफ़ीक सां फ़ोन ते राब्तो थियो। हुन ॿुधायो त हू हिन वक़्तु ईरान के कंहिं इलाइक़े में मौजूद है, पर उन बाद असांजो साणुसि राब्तो न थी सघियो ऐं असां आसरो पले वेही रहियासीं। पर ताज़ो तंज़ानिया में रहंदड़ पाकिस्तानी समाजी वर्कर सलमा मोहम्मद असां सां फ़ोन ते राब्तो करे ॼाण ॾिनी त रफ़ीक सोलंकी बलोचिस्तान के 5 माहिगिरनि समेत अफ्रीकी मुल्क तंज़ानिया की जेल में कैद है। हुन चयो त सलमा मोहम्मद जेल में कैद माहिगिरनि जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ भी मोकिलियूं आहिनि, जिन में असांखे सुञातो आहे। हुन चयो त रफ़ीक तंज़ानिया की जेल में कीअं पहुतो उहा खेसि ख़बर नाहे। हुन हुकूमत पाकिस्तान ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां मुतालबो कयो त संदसि नौजवान पुट खे तंज़ानिया की जेल में आज़ाद करायो वञे। अब्दुल सत्तार मल्ला, सिंध सुकार न्यूज़, बदीन।